वक़्तु छा मसइलो थियो आहे? हिन वक़्तु मसइलो इहो ई थियो आहे त उहो जेको आहे असांजो कोर्ट में बि केस दाख़िल आहे। कोर्ट में भी केस असांजो दाख़िल आहे 3 सालनि खोटी 4 सालनि खोटी कोर्ट में भी असांजो मसइलो हले थो पियो। असां पंहिंजो कानूनी कमु था कयूं, हो असां ते कूड़ियूं FIR कटाए थो। नवंदरे थाणे ते बि असां ते FIR कटाई अथई ऐं मदेजी थाणे ते बि असां ते FIR कटाई अथई फुर्जी कूड़ी। मुतालबो असांजो इहो ई आहे त असांखे असांजी दरख़्वास्त आहे SSP खे DIG खे असांजी दरख़्वास्त आहे त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हे माण्हू भला न आहिनि, क्रिमिनल आहिनि। गुलशेर खरोस क्रिमिनल आहे। जीअं मोहम्मद अली खरोस ऐं 5 ॿिया हुया जेके कोर्ट खां ॿाहिरियां। मां बि पंहिंजे वाल साहब सां गॾु हुयुमि। जीअं ई माना हमिलो थियो असां ते त मां थोरो पोइ ते वञी करे कोर्ट में वियुमि हलियो। बाक़ी मुंहिंजे वाल साहब खे अॻुवा कयूं खयूं पिया वञनि। पोइ नवंदरो पुलिस अची करे छॾाए वरितो आहे। जेको आहे सो फ़ैसिलो बि थियल आहे। अली नवाज़ साहब जलबाणी वटि फ़ैसिलो बि थियल आहे। ॻाल्हियुनि लाइ बि आया हुया, ॻाल्हियूं बि कयूं हुआसीं। ज़मीन असांजी आहे, ज़मीन असांजी थी फ़ैसिले में बि। ज़मीन जा असां पैसा छो खणूंसि? असांखे चए थो त असांजी ज़मीन जा मां पैसा ॾियां। पैसा असां न खणंदासीं, असां पंहिंजी ज़मीन खणंदासीं। असांजी अपील DIG खे SP साहब खे असांजी अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। हे माण्हू क्रिमिनल आहिनि, असांखे हिननि मां ख़तरो आहे। बसि असांजी क्रिमिनल फुरियूं कंदा आहिनि, धाड़ा कंदा आहिनि। असांजी ज़मीन ते कब्ज़ो आहे, ॿियनि बि कब्ज़ो था कनि। कब्ज़े खोर माण्हू आहिनि। साईं ॻाल्हि इहा आहे त पहिरियां बि उन ते केस हुया, जज अॻुवा कया हुयईं, सज़ा लॻल हुयसि, 25 साल सज़ा लॻल हुयसि। हाणे छुटी आया, वरी अफ़रा तफ़री हे हो, वरी जेको आहे सो कब्ज़ा खोरी हे हो कंदो थो अचे। असां ग़रीबनि सां ॾाढो आज़ार आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वक़्तु बाबर अली जत ॻोठ गलंदर बख़्श जत जो रहवासी आहे। उहो असांजे हिन सचाई न्यूज़ स्टूडियो में पंहिंजी का दर्द कथा खणी आयो आहे। अचो त उन खां वधीक हाल अहिवाल वठूं। त भाऊ तव्हां छा मसइलो आहे, केरु तव्हां सां विढ़िया आहिनि? असां सां मसइलो इहो आहे त जेको आहे सो गुलशेर खरोस, मोहम्मद अली खरोस असां सां जेको आहे सो कोर्ट जे ॿाहिरियां रतुज़रो कोर्ट जे ॿाहिरियां असां सां विढ़िया आहिनि। ऐं असांजो जेको आहे सो असांजे वाल साहब खे जेको आहे सो अॻुवा करे खणी वञनि पिया ऐं नवंदरो पुलिस उनखे छॾाए वरितो आहे। इहो कॾहिं वाक़ियो थियो आहे? इहो 17 तारीख़ वाक़ियो थियो आहे। अच्छा, हा। त हिन वक़्तु माना तव्हां सां मसइलो छा ते आहे उन्हनि जो? मसइलो असांजो जेको आहे सो उन्हनि ज़मीन ते आहे। ज़मीन 5 ज़िरिब आहे। उहो पीर मतारो लॻ। मसइलो असांजो 40 सालनि खां वठी आहे। हा। हो इहो ई चवनि था त ज़मीन असांजी आहे, उहो ज़मीन उन्हनि जे कब्ज़े में हुई। यको खातो असांजो आहे, रिकॉर्ड असांजो आहे। त हिन